हे इमली खपाईंदो आहे। इमली माना हू छा चवंदा आहिनि वो गिदामड़ी। नौजवान ॾिसो वाह जो कम थो करे, नंढड़ी इन्वेस्ट, सफ़ा नंढड़ी इन्वेस्ट। प्यारा कहिड़ा हाल अथई? ठीकु आहे। ही नो दस्त अला ख़ुशि करे हिनखे पुट परते त थियो। ही पापड़ियूं खटाई अथसि, लीमा छोला। साईं ॿ कम कनि त कयो था न तव्हां? समोसा बि हा। छोला भला आहिनि भाऊ जा? घणे जा वरिता अथई? हा साईं वाह 10 जा इलाही ॾिना अथई। ही नौजवान वेठो आहे दा तव्हांजा सफ़ा रत जा कपिड़ा लॻा पिया आहिनि, मेरा कपिड़ा, ऐं हालत बुरी लॻी पई आहे। प्यारा अॼु ताईं तव्हांखे केरु चयो आहे त छा थो करे भाॼी छो थो? प्यारा जो रेड़ो तव्हां हयो आहे ठीकु आहे कराचीअ में, माण्हू ऐं रिश्तेदार तव्हांखे छा चवंदा इहो? अस्सलाम वालेकुम दोस्तों अक्सर कुझु लफ़्ज़ ॿुधण लाइ मिलंदा आहिनि त मां रेड़ो हलाईंदुसि। जेके नौजवान जी ॻाल्हि थो कयां, रेड़ो हलाईंदुसि, भाॼी खपाईंदुसि या XYZ जेके बि नंढा कारोबार आहिनि उहे कंदुमि त माण्हू मूंखे छा चवंदा, भाइट मिट छा चवंदा, दोस्त यार छा कंदा। अॼु इहो ई सुवालु खणी हलूं था रेड़े वारनि वटि, उन्हनि खां पुछूं था त छा तव्हांखे कॾहिं माइट मिट कंहिं चयो आहे त यार रेड़ो थो हलाईं, छा थो करीं, भाॼी थो खपाईं, फ्रूट थो खपाईं या चिप्स थो खपाईं, छोला थो खपाईं? कॾहिं बि तव्हांखे माइट मिट तव्हां ते को खिलियो आहे, का टोक कई अथई? सो अॼु इहो ई सुवालु खणी हलूं था, उन खां पुछूं था रेड़े वारनि खां। अचो मूंसां गॾु ऐं मां तव्हांखे उहो सुवाल जो जवाबु उन रेड़नि वारनि खां वठी ॾियण वारो आहियां। अचो मूंसां गॾु। प्यारा हेॾी निट हण उस में रेड़े खे धिक धिकां, तव्हांजे टायरनि में माशाल्लाह सां हवा आहे, रेड़ो था हलायो, माइट मिट तव्हांखे छा चवंदा, दोस्त यार छा चवंदा, कॾहिं सोचियो अथव? भाऊ माइट मिट छा चवंदा, दोस्त छा चवंदा, जंहिं महिल मूंखे बुख लॻंदी, केरु मूंखे इन कुझु पुछंदा न, तोखे बुख लॻी आहे, तोखे छा ॾियां छा न ॾियां। इंसान जे जिस्म में घंटो लॻंदो आहे न, इंसान खे पाण ई कढणो पवंदो। को माइट मिट या दोस्त या भाउ अची कोन पुछंदा भाऊ तूं मानी खाधी आहे, तो के शइ त इंशाल्लाह बाबा महिनत करण में कहिड़ो हर्ज आहे। असांजे प्यारे नबी साईं जिन पाण बकरियूं चाढ़ियूं, पंहिंजे हथ सां पाण पंहिंजे कपिड़नि खे पाण जे पाण सिबंदा हुआ। महिनत में को हर्ज न आहे, इंशाल्लाह कामयाबी अलाह साईं पाण ई ॾींदो। नंढे खां नंढो कारोबार कयो, पंजे खां वॾो कारोबार कयो, इंशाल्लाह पंहिंजो कयो, तरक़ी अलाह साईं ॾींदो। पर कंहिंजो ॾाढो हथ न टंगियो, वांदे वियूं, पंहिंजे पीउ खां 50 रुपया घुरो, पंहिंजी माउ खां 50 रुपया घुरो, वांदो माण्हू भारी 150 रुपया भारी महिरबानी। ही नौजवान हेॾी वॾी उस में, हेॾे वॾे काढ़े में जेके संग खपाए रहियो आहे, भाऊ खे मां सलूट पेश कयां थो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे। हीउ तव्हांजो नंढो कारोबार आहे, इहो ॿुधाईंदो त तव्हांजी इन्वेस्ट केतिरी आहे हिन कारोबार में? इन्वेस्ट ज़रूरी लोणो था 1500 1000। उहो त ठीकु आहे, तव्हां बचत 300 400 रुपया बचत। हा ठीकु आहे, तव्हां केतिरा फासा आहिनि हिन कारोबार में? 1200 1500 2000 3000? माने साईं 3-4000। ठीकु आहे, केसि ताईं तव्हां हे कमु कंदव, मंझंदि ताईं या शाम ताईं? मां साईं सिजल ते ताईं। सिजल ते ताईं? तव्हां पाण केरु? उमरानी बाबा। ज़बरदस्त, किथां जा प्यारा? मां साईं जैकाबाद जिले जो आहियां। अलाह ख़ुशि कर तव्हांखे। चंगे जो थोरो कमज़ोरी बि आहे। अच्छा रेडी छिके ईंदा आहिनि, बसि बीठा आहिनि यार, वाह वाह, भाऊ जे लाइ ताड़ियूं थी वञनि यार। जेकी हिन ॻाल्हि कई उहा इहा कई त ॼंग खां कमज़ोर आहे। ही नंढड़ा तव्हांजा आहिनि? ही रेडी छिकींदा आहिनि यार? माना तव्हां अञा छा हुजे नौजवान जे लाइ? हे सभ खां वॾो जेको असांजे आॾो आहे, नंढड़ा छिकींदा त रेडी पीउ सां गॾु ऐं पाण पंहिंजी ॼंग में थोरो मसइलो त छिके न सघंदो आहे, पर हीउ जेको विञणो हलाए थो इहो करे सघंदो आहे। सलाम आहे साईं, अलाह ख़ुशि करे साईं तव्हांखे। उमरानी साहिबु सिहत ॾींदो, बिल्कुलु। तव्हां मुसलसल हिन कम में रहिया न, तव्हांजी सिहत आटो। पर मां तव्हांखे इहो मैसेज ॾियणु थो, कॾहिं मायूस न थीजो, ठीकु आहे? ज़बरदस्त ज़बरदस्त, बेस्ट ऑफ लक, वॾी महिरबानी कुर्ब। यार ही नौजवान ॾिसो न वाह जो कम थो करे, नंढड़ी इन्वेस्ट, सफ़ा नंढड़ी इन्वेस्ट। प्यारा कहिड़ा हाल अथई? ठीकु आहे बाबा। ही केतिरो पंधु कंदो आहे डेली? बस रोज़ी कमाए, बस जो खा लेते हैं। जबरदस्त, दर्द मिलता वो होना का शाहरुख खान का, दिल की तन्हाई को आवाज बना लेते हैं। जबरदस्त। हे केतिरो टाइम थियो त किथां खणी ईंदो आहे? मलीर में। मलीर मां 15 मां? जी हाँ। उतां गाॾी ते ईंदो आहे, हिते पंधु घुमंदो आहे? हाँ घुमंदो। केतिरा ही रश कार चवंदा आहिनि हिनखे, छा आहे? वॼाए ॾेखार।
गाड़ी है गाड़ी ये घणे में हिकिड़ी आहे? 10 रुपए 10 रुपया। माना ॿार ख़ुशि, खुश है माना ॿार बि ख़ुशि, तव्हां बि ख़ुशि आहियो न? बस खुश है अल्लाह जे कॾहिं मायूसी थी आहे हिन कारोबार ना में? ना ना ऐं हिन कारोबार में इन्वेस्ट केतिरी आहे? बस ये बस 1000 1200 1200 इन्वेस्ट आहे हिन में? ज़बरदस्त यार। माना 1200 माना फासाया अथई। खर्चो वर्चो कट के बस 600-700 रुपए बच जाता हाणे अञा ॿियो छा कबे यार, ताड़ियूं हिन जे लाइ यार। ज़बरदस्त यार, अलाह ख़ुशि करे तोखे, अलाह ख़ुशि करे, महिनत खे सलाम आहे तोखे कुर्ब। ही नौजवान आहे ज़बरदस्त, अलाह ख़ुशि करे हिनखे। पुट परते त थियो ही पापड़ियूं खटाई अथसि, लीमा छोला। साईं ॿ कम कयो त कयो था न तव्हां? समोसा बि, नहीं पकोड़ा पकोड़ा, पापड़ियूं ऐं छोला। हाँ ज़बरदस्त यार। पाण केरु प्यारा? समोद समो किथां जो? दादू दादू ज़िलो। ठीकु आहे। ही केतिरा फासा आया आहिनि हिन कारोबार में तव्हां पैसा? इनमें तो घट लगान कम से कम 1500 1500 यार, वाह वाह। ऐं ही कमु केसि ताईं हले? 1 बजे ताईं, 2 बजे ताईं? बस कॾहिं शाम थी या कॾहिं 1-2 बजे हलियो ईंदो आहे। अच्छा, माना मुसलसल पचाईंदा रहंदा आहियो न, या इहो ई जेको पचायो इहो खपाइणो आहे? न मुस्तकिल खपे या त ॿिया पैसा रहंदा। वाह वाह ज़बरदस्त। शाम ताईं कंदा आहियो कमु? ऐं पुछण त न खपे, वरी बि मां पुछां थो छो जो ज़रूरी आहे। केतिरा कमाईंदा आहियो डेली? 200-250 200-250। ज़बरदस्त। माना वांदा न वेंदा आहियो? न पर कॾहिं बि तव्हांखे पंहिंजे रिश्तेदारनि माइट मिटनि चयो अड़े हे त ॾिस पकोड़ा थो खपाए, छोला थो खपाए, कंहिं चयो आहे? केही न चयो। तव्हां मुतमिन आहे पंहिंजी ज़िंदगीअ में? यार भाऊ लाइ ताड़ियूं यार। ऐं ज़िंदाबाद, ज़िंदा दिलि कमु करे रहियो आहे। वॾी महिरबानी प्यारा कुर्ब। हा छोला भला आहिनि भाऊ जा? घणे जा वरिता अथई? हा साईं वाह, 10 जा इलाही ॾिना अथई। असां वटि माना एतिरा मिलंदा ई न आहिनि यार। हा साईं वाह। केतिरा छोला खाईंदो आहे डेली? 1 प्लेट? बाक़ी हे ग्राहक पको आहे न तव्हांजो? हाँ कॾहिं 20 या कॾहिं 10 या कॾहिं 30 हल हल, माना मज़ो अचेसि न तॾहिं त। ज़बरदस्त प्यारा। ही फ्रूट जो रेड़ो तव्हां हयो आहे, ठीकु आहे, कराचीअ में माण्हू ऐं रिश्तेदार तव्हांखे छा चवंदा, इहो कॾहिं सोचियो आहे? रेड़ो था हलाए तव्हां, माण्हू तव्हांखे छा चवंदा? वाह माण्हू असांखे छा चवंदा, पंहिंजी रोज़ी आहे, पंहिंजो रोज़गार आहे असांजो। तव्हांखे माण्हू कॾहिं कुझु चयो त न आहे न त हे छा कयो अथव? न न माइटनि मिटनि दोस्तनि न न कुलनि चयो बाबा इज़त जी रोज़ी आहे, इहो माशाल्लाह भलो अथव। तव्हांखे सुठो रिस्पॉन्स मिले थो माण्हुनि जे तरफ़ां? जी जी असांजे मकान में हर कोई चए थो माशाल्लाह पंहिंजो कारोबार खोलियो अथव, माशाल्लाह कमकार सही अथव। कराची में केतिरो अरसो थियो आहे? असांखे तक़रीबन 16-17 साल थी विया। ॼमी विया हो हिते? तव्हां किथां जा पाण? किथां जा? पाण शिकापुर आहे। ज़बरदस्त, गुड। हे इमलियूं खपाईंदो आहे। इमली माना हू छा चवंदा आहिनि? वो गिदामड़ी। हे पटाईंदो आहे पुट? वाह अड़िया नौजवान। किथां पटाईंदो आहे? पाक सुज़ुकी पंध वेंदो आहे? हे केतिरियूं पटिया आहिनि? बस हे इहे ई बसि खपियूं अथई कुझु? रोज़ इहो कमु कंदो आहे? अॼु माना आचार ॾींहुं पढ़ंदो बि त आहे न? ज़बरदस्त। हे पढ़ंदो बि आहे ऐं पटे आयो आहे इमलियूं अलाए किथां जेको खपाए थो पियो। 300-400 रुपया कमाईंदे उहो काॾे कंदे? अड़े यार वाह वाह तुॾे ज़बरदस्त। आबाद ताड़ियूं वॼायो नंढड़े जे लाइ, अलाह ख़ुशि करे। आबाद हुजो, आबाद हुजो। ऐं हीउ ॾिसो नौजवान पापड़ जेको आहे रखी वेठो आहे यार, ज़बरदस्त। केतिरा पापड़ थो खपाए पुट? शुरू में 800 रुपया ख़र्च कयो, 200 रुपया मिलो था, 200 रुपया वरितो, 100 मसालो वरितो। ठीकु आहे। ऐं हाणे केतिरो प्रॉफिट आहे, केतिरी कमायो था डेली? डेली मां स्कूल खां पोइ वेंदो आहियां। अच्छा 800-900 रुपया? स्कूल खां पोइ न बाक़ी आचर वारे ॾींहुं। आचर वारे ॾींहुं। ऐं स्कूल खां पोइ जेको ईंदा आहियो? स्कूल खां पोइ 500-400। 500-400? वांदा वेठा आहियो कॾहिं? न अच्छा पोइ दोस्त यार मिट माइटनि कॾहिं कुझु चयो थी त यार हे लूल थो खपाए? दोस्त मिट माइट चवंदा यार तूं भलो थो करे, माना सुठो ॻाल्हि, तूं पंहिंजो कारोबार करे थो, वांदो न वेठो आहे, माना फ्री विहणु हिकिड़ो शैतानगिरी आहे। सही आहे न? ज़बरदस्त ज़बरदस्त। हा भाऊ एजाज़ अली मेकण जो दुकानु आहे, दुआ कुकिंग वाल एजेंसी। हीअ एजेंसी पंहिंजी अथई प्यारा। तव्हां शुरू में ही कारोबार कयो या ॿियो को हुयो? मां शुरू में पहिरियों कंपनी जॉब कंदा हुआसीं। ठीकु। हुन खां बाद में एक्सीडेंट थी पियो, मजबूरी थी, बसि हुन खां बाद में छॾे पोइ पंहिंजे कारोबार ते थी वियासीं। माना इहो अलाह साईं तरफ़ां हुयो त तव्हांखे माना कारोबार पंहिंजे तरफ़। अच्छा हिन कारोबार खोले केतिरा ॾींहं थी विया आहिनि? तक़रीबन 1.5 साल थी विया। 1.5 साल। कीअं थो हले? अल्हम्दुलिल्लाह बसि घर जो सफ़र हली थो वञे। सही आहे न? वधंदो कमु? कमु वधंदो, महिनत कंदो त वधंदो। बिल्कुलु मुतमिन आहे पंहिंजे कम मां? अॼु ताईं तव्हांखे माइट मिट त न चयो आहे न यार ही छा कयो थी, पढ़ियल लिखियल थी करे?
शाबाश ॾिनी हूंदनि मुंहिंजे ख़्याल में। सब इहो ई चवंदा आहिनि त भई भले 5 रुपए जो कारोबार कयो पंहिंजो कयो। ज़बरदस्त, माना तव्हां मुतमिन आहियो। मां मुतमिन आहियां। मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि, आबाद हुजो कुर्ब। हेॾा ही नौजवान वेठो आहे अदा, तव्हांजा सफ़ा रत जा कपिड़ा लॻा पिया आहिनि, मेरा कपिड़ा, ऐं हालत बुरी लॻी पई आहे। माइट मिट तव्हां कुझु नथा चवनि त नौजवान थी करे अहिड़ा अपाल चौकिया अथव। हेॾे मखियूं वेठियूं आहिनि। पंहिंजो कमाईंदा मिट माइट त नथो खाराए, पंहिंजी मज़दूरी था कयूं हक़ लाल जी। पोइ कॾहिं तव्हांखे शर्मिंदगी महसूसु न थी आहे हिते वेहो था, माना हथ ख़राबु रोज़ी में कहिड़ी शर्मिंदगी थींदी आहे, रोज़ी आहे बचण जे लाइ कयूं था। अच्छा, माइटनि मिटनि तव्हांखे कॾहिं कुझु ॾिनो आहे राशन का कुझु? कॾहिं बि न। मां 2013 में हिते आयो आहियां। अच्छा, मां ॻोठ वेंदो ई न आहियां, पंहिंजी रोज़ी कयां थो बचण जे लाइ। कॾहिं फारिग वेठा आहियो? को ॾींहुं अहिड़ो हुजे जंहिंमें फारिग वेठा हुजो? बसि कारोबार आहे, कॾहिं कीअं थधो बि आहे, कॾहिं। अच्छा, माण्हू तव्हांखे शाबाश ॾियनि था तव्हांजा माइट मिट या दोस्त यार ज़बरदस्त रियात कर, इलाज बि त कंदा हूंदा न कंहिं? कंदा आहियूं 20 रुपया 10 रुपया जेतिरी डिस्काउंट थी सघे थो। भली केतिरो बि वॾो ऑफिसर हुजे तव्हांखे माना चवंदो यार रियात कर। जी रियात करे, लेकिन कंदा आहियूं 5-10 रुपया 20 रुपया रियात कंदा आहियूं। सही आहे, मुतमिन आहियो पंहिंजे कम मां। ज़बरदस्त कुर्ब। पकोड़नि जो ठियो निटण उस ते मेन रोड ते हिकिड़ो नौजवान बीठो आहे। प्यारा, तव्हां पकोड़नि जो ठियो हयो आहे, उस ते पचायो था वेठा, माइट मिट दोस्त यार तव्हांखे ॾिसी कुझु चवनि त नथा? या माण्हू तव्हांखे छा चवंदा इहो कॾहिं सोचियो आहे? माण्हू छा चवंदा, अकेला ई पंहिंजी रोज़ी था कयूं, कंहिंजी मुथाजी न आहे, बेरोज़गारी आहे। पंहिंजी बेरोज़गारी जे करे पंहिंजी रोज़ी जेका आहे पोइ कहिड़ी बि हुजे, रेड़ी जी हुजे या को दुकान हुजे या कंहिं वटि मज़ूरी हुजे, सुठो आहे, अकेला जी रोज़ी आहे। तव्हांखे कॾहिं माइटनि मिटनि ते कुझु न चयो आहे न त यार ही छा था कयो? न न न, माण्हू छा चवंदा इहो कॾहिं सोचियो आहे? न न न, कंहिं बि न चयो आहे। जेके चवण वारा आहिनि सुठा माण्हू, उहे त चवंदा आहिनि बाबा सुठो कमु था कयो, पंहिंजी अकेला जी रोज़ी था कयो। अहिड़नि नौजवाननि खां, अहिड़े पंहिंजो जेको आहे सो हिन माहौल खां अगरि जेकॾहिं थी सघे त सुठो आहे, पंहिंजी अकेलाल जी नौजवान रोज़ी कनि, कंहिंजी मोथाजी खां, कंहिंजे जेको आहे सो माना कान कढण खां सुठी ॻाल्हि आहे। पोइ रेडी हलाइनि, कुझु बि कनि, मज़दूरी कनि, सुठो कमु आहे। कंहिंमें माण्हू हुननि खे कुझु न चवंदो, कोई बि रिश्तेदार बि कुझु न चवंदो। इहो भउ आहे हुननि जो, हुननि जो रिश्तेदार अंदर जो ख़ौफ़ आहे, पंहिंजो ई अंदर जो माण्हू हुननि खे चवे थो। जी हा, पंहिंजे ई अंदर जो बिल्कुलु। बाक़ी पंहिंजी रोज़ी करणु बाबा हिलाल आहे, कुझु बि हुजे। नौजवान निकिरनि ॿाहिरि अचनि, रोज़ी कनि, को एब न आहे, का रेड़ी न आहे, का मज़दूरी न आहे, सभु जाइज़ आहे, सभु हक़ आहे, करे सघे थो माण्हू, सम्झी। प्यारा, अॼु ताईं तव्हांखे के रिश्तेदार माइट मिट चयो आहे त छा थो करे, भाॼी छो थो खपाए? साईं कंहिं बि न चयो, हर को ॾिसो त चए थो सुठो कमु आहे, ज़बरदस्त, पंहिंजो कारोबार कयूं था, पंहिंजो जेको आहे रोज़गार कयूं था, कंहिंजा मोहताज न आहियूं। सही आहे, पंहिंजी कान कढणी नथी पए, कंहिं हथु फैलाइणो नथो पए, पंहिंजी महिनत था कयूं। सही आहे। ऐं उहे जेके माण्हू जेके अञा ताईं सुता पिया आहिनि घरनि में, उन्हनि जो कुझु थियणो आहे या थींदो या छा थींदो? साईं उन्हनि खे खपे त निकिरनि ॿाहिरि, पंहिंजा कारोबार कनि, पंहिंजी कराची में मज़दूरी घणी आहे, महिनत कनि, मज़दूरी कनि, पंहिंजा कारोबार कनि, कंहिंजा मोहताज न थियनि, कंहिंजी माना ग़ुलामी न कनि। ठीकु आहे यार, ही नौजवान खे मूं ॾिठो आहे परे खां त ॾिसां, ही भाॼीअ जो बि दुकानु अथसि, कपिड़े जो बि अथसि, ऐं गॾो गॾु हीअ बर्फ़ जो बि कमु करे थो पियो। प्यारा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ॻाल्हाए सघो था न तव्हां सां? ज़बरदस्त। केरु आहियो पाण? बिस्मिल्लाह। जी मेंगल, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ही 3 कम पाण ई संभालियो। ज़बरदस्त यार। ऐं जेको आहे सो कॾहिं तव्हांखे माइट मिट त न चयो न छा थो करे, बर्फ़ थो खपाए? हीअं त न चयो आहे न कंहिं बि? मुतमिन आहियो पंहिंजे कारोबार मां? ज़बरदस्त। वाह, अलाह ख़ुशि कर तव्हांखे, वॾी महिरबानी। ही दोस्त मांडीअ ते वेठो आहे, गोहर पान साहिबु। इन खां पुछंदासीं त बाबा कोई तोखे शर्म हया महसूसु नथो थिए न कारोबार कंदे? प्यारा, तव्हांजो कारोबार सही आहे, मुतमिन आहियो? ज़बरदस्त। कॾहिं माइट मिट त तव्हांखे कुझु न चवनि त यार छा थो करे? ही छो वेठो आहे मांडी छो खोली अथई? अच्छा, सही आहे। कंहिं माइट मिट त अॼु ताईं कुझु न ॾिनो आहे न तव्हांखे? पंहिंजी महिनत पाण था कमायो न, खाओ। तव्हांजो नालो? यासिर शाह। ख़ुशि हुजे प्यारा, आबाद हुजे। हिन ॿियनि दोस्तनि खे जेके वेठा आहिनि वांदा, उन्हनि जे लाइ को मैसेज? कमकार ते अॼु अचण छुटी आहे। अच्छा, न उहो ॿिया जेके फालतू वेठा आहिनि उन्हनि जे लाइ छा मैसेज आहे? बसि उहे फालतू वेठा आहिनि, पाण ॼाणींदा। पाण ॼाणींदा। ज़बरदस्त, वॾी महिरबानी।